होॾां आदलपुर में अदालती हुकुम ते सीड फार्म जी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण जे लाइ कार्रवाई कई वई आहे। ज़राअत खाते जी टीम रेंजर्स ऐं पुलिस अहलकारनि जी मदद सां सीड फार्म ते पहुती। ज़राअत खाते जी टीम कुझु कलाक सीड फार्म ते वेहण बाद कब्ज़ा ख़त्म कराइण बिना ई वापसि रवानी थी वई आहे। घोटकी जुलाई को आदलपुर जिते अदालती हुकुम खां पोइ सीड फार्म जी ज़मीन ते थियल कब्ज़ो ख़त्म कराइण जे लाइ ज़राअत खाते जी टीम उते पुलिस ऐं रेंजर्स जे अमलदारनि सां गॾु पहुती, पर इहे कब्ज़ा ख़त्म कराइण बिना ई हिन वक़्तु टीम वापसि रवानी थी वई आहे। घोटकी जुलाई को आदलपुर अदालती हुकुम ते सीड फार्म जी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण जे लाइ ज़राअत खाते जी टीम रेंजर्स ऐं पुलिस अहलकारनि सां गॾु उते पहुती। ज़राअत खाते जी टीम कुझु कलाक सीड फार्म ते वेठल रही ऐं कब्ज़ा ख़त्म कराइण बिना ई वापसि रवानी थी वई आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद अली कलवड़ खां। माजिद अली, मामलो छा आहे? कब्ज़ा ख़त्म कराइणा हुआ पर हाणे ज़राअत खाते जी टीम वापसि रवानी थी वई आहे। जी बिल्कुल, आदलपुर ये लगो सीड फार्म है जो 20 साल का सुबान करोड़ ऐं कुर्बान करोड़ के कब्जे हेठ है, जिते हाईकोर्ट हुकूमत आदलपुर सरकारी सीड फार्म की जमीन ते कब्जे हटण लाइ यूनिट की टीम 4 पुलिस मोबाइल 3 रेंजर्स मोबाइल की मदद से 4 एकड़ जमीन से कब्जो खाली करण लाइ ज़राअत खाते ज़राअत खाते के अमलो साण करे आदलपुर सीड फार्म ते पहुतो, जिते वो सीड फार्म खाली करण बजा बिना के खाली कार्रवाई के कब्जो खत्म बिना वापस रवाना थी। जी मेहरबानी अपडेट करण लाइ माजिद।